आहियां अब्दुल हमीद खोसो ऐं मेराण प्रेस क्लब ते ही मुतासिर पहुता आहिनि फरीदाबाद जे ॻोठ मीरपुर जा अमीर अली चांडियो, मुनीर अहमद चांडियो ऐं मुस्मात सुभाना खातून, जिन हिते असां वटि एहतिजाज कयो आहे त असांजी मिटी माइटी खोसा बिरादरी सां थियल आहे, जेके गुल मोहम्मद कॉलोनी में वेठा आहिनि। ऐं अमीर अली जो चवणु आहे त मुंहिंजो पुटु जेको मुनीर अहमद आहे उहो पंहिंजी ज़ाल खे वठणु वियो, हिकिड़ो दफ़ो वठणु वियो त हुननि न छॾियोसि, ॿीहर वठणु वियो त उहो मायुनि औरतुनि सां गॾिजी सभिनी मर्दनि हुन ते तशदुद कयो। उन खां पोइ रड़नि ते जॾहिं असां पहुतासीं त उहे असां सां बि विढ़िया। वधीक असां अमीर अली पाण मौजूदु आहे, उन खां पुछंदासीं त असुल में हक़ीक़त छा आहे। जी अमीर अली जी साईं, अर्ज़ु आहे बाबा। मसइलो इहो आहे त 10 साल शादी खे थी विया आहे, छोकिरो मुंहिंजो शादी खोसनि मां कई आहे। ॿुधी उहे खोसा कहिड़ा आहिनि? खोसा गुलाम सेन, मुरीद ऐं साईं कासिम। अच्छा, तुंहिंजे पुट खे कंहिंजी माई ॾिनल आहे छोकिरी? छोकिरी गुलाम सेन खोसे जी। ऐं हुनजो नालो छा आहे? फरज़ाना। फरज़ाना जी। ॿुधी साईं, त हे जो माई आई हिन जी माउ वठणु त वठी वई, असांखे त का ॻाल्हि कान्हे। वठी जो वई, 6 ॼणनि खां बाद हे छोकिरो आयो वठणु। बाबा हिन खे चयो त बाबा 2 ॼणा छॾ। वरी 2 ॼणनि खां बाद हे आयो छोकिरो, असां पंहिंजो उते घर में वेठा हुआसीं, असांखे का ॻाल्हि कान्हे। ॿुधी बाबा, हे जो वठणु आयो त माना हिन सां अची विड़ी पिया। त नंढड़ो मुंहिंजो भाटियो आहे। केरु केरु हिन सां विढ़िया? साईं मुरीद, गुलाम सेन ऐं कासिम ऐं जेका माई आहे। माई कंहिंजी? मुरीद जी। मुरीद जी माई आयशा। आयशा। आशिया। अच्छा, उहा फरज़ाना जी छा थिए? फरज़ाना जी आहे भाॼाई। भाॼाई। हा। ॿुधी साईं, नंढड़ो भॻियो आयो त घर असांजो बि माना गॾु आहे। नंढड़ो भॻो चाचा चए हुनखे कुटे सॼूं, दर ॿाहिरियां ॾिनो पियो आहे ऐं हुनखे माना मुचण जी रीह थी पवे। असां वियासीं छॾाइणु, मुंहिंजो भाउ आहे, मां हुते पुॻासीं सरज़मीन ते, दर ॿाहिरियां ॾिनल हो। असां दर खे खोलियोसीं, दर न पिया खोलनि। दर खे असां टोड़े अंदरि वियासीं, हिनखे दसियूं वेठा, रतां धक बि हिनखे लॻल आहिनि। ऐं ॿुधी साईं, रतां धक बि अथसि ऐं लठियूं कुआड़ियूं, इहे हर शइ। मूंखे बि धक लॻा आहिनि सुका। अच्छा, तव्हांखे बि लॻा? हा, असांखे तव्हां सां विड़ी पिया? असां सां विड़ी पिया, भाउ मुआरे सां, भाउ मुआरा पर वेठा उन सां विड़ी पिया। पोइ असां पुॻासीं, मसइलो छा आहे? बसि कयो भेण जा चुॾ। अब पोइ 4 चमा असां बि आयासीं, हुननि बि असांखे आया। ॿुधी असांजो आहे माना पाण में जेको आहे मिटी माइटी, अहिड़ो को तनाज़ो बि न आहे, हिननि सां का ॻाल्हि बि न आहे। हरू भरू बेवाज बि आइसी नशाई हर शइ माना हे जो घर में हलाइनि था पिया, चोरियूं डकैत हर शइ। हिन जेको रिकॉर्ड खोले ॾिसंदे त हर शइ में माना जेको तव्हांजे पुट जी शादी खे घणो अर्सो थियो आहे? साईं 9-10 साल थी विया आहिनि। अच्छा, हिनखे औलाद थी आहे? औलाद 3 ॿार अथसि, हिकिड़ो गुज़ारे वियो, बाक़ी 2 अथसि ज़िंदा, न्याणी ऐं छोकिरो। तव्हांजो हाणे कहिड़ो मुतालबो आहे? मुतालबो इहो आहे त असांखे इंसाफ़ खपे। असां सां बेवाज बि आहे, वरी ॿिए ॼाणे ते असांजे घर में सिरोटा लठियूं उछलायूं, असां कोन हुआसीं। असांजे अच्छा, वरी ॿिए ॾींहं ते बि तव्हां ते हमलो कयो? अच्छा, तव्हांजो मुतालबो आहे DSP ऐं SHO मेयर SSP खां DIG IG खां कहिड़ो तव्हांजो मुतालबो आहे? मुतालबो इहो आहे त असांखे इंसाफ़ खपे। इंसाफ़ तव्हांखे खपे? इंसाफ़ खपे। असां ग़रीब माण्हू, असां इंसाफ़ खपे। नाज़रीन, इहे असां वटि मौजूदु हुया फरीदाबाद जे ॻोठ मीरपुर जा अमीर अली चांडियो, मुनीर अहमद चांडियो ऐं मुस्मात सुभाना खातून, जिन एहतिजाज कयो आहे खोसा बिरादरी सां असां जी मिटी माइटी थियल आहे। ऐं हिन अमीर अली जो चवणु आहे त मुंहिंजी नुंहुं जेका आहे उनखे मुंहिंजो पुटु वठणु वियो, मोकल खां पोइ हिकिड़ो दफ़ो न ॾिननि, ॿीहर वियो त मुंहिंजे पुट सां सभु असांजी खोसा बिरादरी जा जेके असांजा रिश्तेदार आहिनि उहे विड़ी पिया। ॿारनि जी दावनि ते असां बि पहुतासीं, असां ते बि हुननि तशदुद कयो आहे। हिननि SSP दादू खां, DSP ऐं SHO मेयर खां, DIG हैदराबाद ऐं IG सिंध खां मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ करे जवाबदारनि ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे।